कंबर रिपोर्ट न्याज़ हुसैन तुनी जी रिपोर्ट मूजिब चंद मिंटनि जी बरसाति पवण खां पोइ कंबर सिटी जा रोड रस्ता ॿोॾि जियां वधीक ॾेख ॾेई रहिया आहिनि। कंबर सिटीअ जो सेवरेज सिस्टम मुकमल तबाह थी वियो आहे। डिस्पोजल इंतज़ामिया तेल बचाइण जे चकर में कंबर सिटी खे ॿोड़ण में का बि कसर न छॾी। शहरियुनि जो अलावाही सिनेमा रोड, नसीराबाद नाको, बस स्टैंड, चचा कॉलोनी, शेल पेट्रोल पंप, जमजम शादी हाल रोड, वार्ड नंबर 6 में गली डिस्पोजल वारे मुकमल पानी जे लपेट में। बरसाति जिते कंबर सिटी जी बिजली ग़ाइब हुजण करे शहरियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो।